वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर शामिल क्यों। ओबावड़ो में गोठ रहीम बुअड़ वासी चाचो और भाइटो हथियारबंदनि हथां अगवा थी विया आहिनि। सिनासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। ओबावड़ो में गोठ रहीम बुअड़ वासी चाचो और भाइटो हथियारबंदनि हथां अगवा थी विया। रुखसार बुहड़ और अली गुल बुहड़ के हथियारबंद अगवा करे विया। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। ओबावड़ो में गोठ रहीम बुअड़ वासी चाचो और भाइटो हथियारबंदनि हथां अगवा थी विया। रुखसार बुहड़ और अली गुल बुहड़ के हथियारबंद अगवा करे विया। तफ़सील मालूम कंदासीं ओबावड़ो में मुज़फ़र चाण खां। मुज़फ़र, छा तफ़सील आहिनि? जी, उबाड़ो वेझो गोठ रहीम बुअड़ में पोरियत चाचो ऐं भाइटियो 14 साल नींगर रुखसार बुअड़ ऐं नौजवान अली गुल बुअड़ जेको राति पंहिंजे ज़रई ज़मीन ते पानी जे वारे ते वियल आहे उतां जेके मुबीना तरह अगवा थी विया आहिनि। जॾहिं घर न पहुचण ते पोइनि जेके ॻोल्हा कई त उन्हनि खे उन शक आहे त कंहिं अगवा कयो आहे ऐं पुलिस खे इतलाह ॾिनो वियो आहे। पुलिस ऐं ॻोठाणा कुतनि जी मार्फत पहिरियों खणी जेको आहे ॻोल्हा जारी आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त असां वधीक जेके जांच कयूं पिया ऐं ॻोठाणा जेका पहिरें सां रवाना आहिनि। जी ठीक है, वहाँ जी वरी मेहरबानी।